ज़ुल्फ़िकार आबाद सिंध दुश्मन मनसूबो आहे उनखे कंहिं बि क़ीमत ते ठहण न ॾिनो वेंदो। घोटकी में अवामी तहरीक जे सर ते अयाज़ लतीफ़ पलीजे जी अॻवानी में मोहब्बत सिंध रैली कढी वई। रैली में घोटकी जी अवाम कारोबार बंद करे सिंध ख़िलाफ़ साज़िशुनि खे रद्द करे छॾियो। उन मौक़े ते ख़िताब कंदे अयाज़ लतीफ़ पलीजे चयो त सिंध जी अवाम लाइ हक़ घुरण तां ज़ुल्फ़िकार अली भुट्टे, बेनज़ीर भुट्टो, बशीर ख़ान कुरैशी ऐं ग़ज़ाला बतूल समेत सवें क़ौम परस्तनि जा लाश मोकिलिया विया। अयाज़ लतीफ़ पलीजे वधीक चयो त शहीद बेनज़ीर जे क़त्ल में मुलविस शख़्स खे नाइब वज़ीर आज़म बणायो वियो आहे। जेकॾहिं कारसाज़ वाक़े वक़्तु मोहतरमा खे छॾे भॼी वियल पिणु अॼु वज़ीर आज़म बणिया वेठा आहिनि। हुन चयो त हुकूमत सिंध जी शहीद न्याणी ग़ज़ाला बतूल जे मासूम ॿारनि खे सहारो ॾियण बदिरां 90 ते हाज़िरी भरण में मसरूफ़ आहे। अवामी तहरीक जे सदर अयाज़ लतीफ़ पलीजे चयो त ज़ुल्फ़िकार आबाद सिंध दुश्मन मनसूबो आहे, उनखे कंहिं बि क़ीमत ते ठहण न ॾिनो वेंदो। घोटकी में निकतल अवामी तहरीक जी मोहब्बत सिंध रैली में जसकम, SNP, PP शहीद भुट्टो ऐं ॿियूं पार्टियूं शामिल हुयूं।